करो दुआ करो आमीन अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबिल तय्यबीन व अतहरित ताहिरीन अक्रमिल अव्वलीन वल आखिरीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन उलमाए किराम सादात इज़्ज़ाम मुंहिंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो भाई अल्लाह तबारक व तआला जल शानो हिन महफ़िल में असांजो अचण ॿुधण ऐं ॿुधाइण पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए दुनिया में शल ईमान सां रहाए वरी शल ईमान सां गॾाए दुनिया में सोने हबीब जे दर जी सच्ची ग़ुलामी नसीब फरमाए आखिरत में उन्हें महबूब जी ज़ियारत शफ़ाअत शल पाड़ो नसीब फरमाए। अज जी ये नूरानी महफिल मौलाए कायनात इमामुल मशारिक वल मगारिब सैयदना अली बिन अबी तालिब रज़ियल्लाहु ताला अन्हु व अर्ज़ाह जे शान में मल्हाई पई हुई। सोने हैदर करार जो ज़िक्र ख़ैर थींदो मोमिनन जी दिलियूं ठरी पवंदियूं। वरी बि चओ सुभान अल्लाह। छो त सोने अली जो ज़िक्र खुद खुदा जो ज़िक्र आहे। हैदर करार जो ज़िक्र खुद खुदा जी ज़ात जो ज़िक्र आहे। अल्लाह जो ज़िक्र इबादत आहे त अली जो ज़िक्र भी इबादत आहे। जीअं हदीस पाक में आ मुझे सोने हबीब मदीने वाले ताजदार फरमायो ज़िक्र अलीयुन इबादतुन अली जो ज़िक्र इबादत आहे। अन नज़्रु इला वजह अलीइन इबादत मुझे सोने हबीब फरमायो तो अली सोने जे चेहरे की ज़ियारत करण भी अल्लाह जो इबादत। चेहरो मौला अली जो हुजे ॾिसण वारनि जे दफ़्तर में अल्लाह जी इबादत जो अजर ऐं सवाब लिखियो वञे। छो त चेहरो भी तो वो चेहरो आहे जंहिं चेहरे की तारीफ खुद दिल पर मोहम्मद पान पंहिंजो ज़ुबाने नबूवत सां फरमाई। अली उहो आहे जंहिंजो ज़िक्र जंहिंजी सिफ़त जंहिंजी सलाह जंहिंजी तारीफ़ जंहिंजी वाखाण तू छा कंदे मां छा कंदुसि को ॿियो छा कंदो को शाइर पंहिंजे शेर में छा सना बयान करे सघे को मुकर्रर पंहिंजे तकरीर में अली जो शान छा बयान करे सघे जंहिंजी तारीफ़ ऐं तौसीफ़ ज़ुबाने नबूवत सां इमामुल अंबिया खुद बयान फरमाई। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था उदऊ इलैया सय्यदुल अरब मुझे अरब के सरदार के वठी
वठी अचो अरब जे ॻाल्हायो अरब जे सरदार खे वठी अचो सहाबा किराम अर्ज़ कयो अवलस्त सय्यदल अरब या रसूल अल्लाह मुंहिंजा महबूब छा तव्हां अरब जा सरदार न आहियो असांजो गुमान त इहो हुयो त मुंहिंजा महबूब तव्हां ई अरब जा सरदार आहियो मदीने वारे फरमायो त अन सय्यदुल कायनात व अली सय्यदुल अरब मां मोहम्मद करीम पूरी कायनात जो सरदार आहियां करीम जो ज़ुबान मां मोहम्मद करीम पूरी कायनात जो सरदार आहियां अॻियनि जो सरदार पोयनि जो सरदार नबीअनि जो सरदार वलीअनि जो सरदार पर मलाइकनि जो सरदार जिब्रील ऐं मीकाईल जो सरदार इसराफील ऐं इज़राईल जो सरदार कुरूबी ऐं कुदूसी फ़रिश्तनि जो सरदार मलउल आला जे मलाइकनि जो सरदार आहे त मदीने वारो ताजदार महबूब जी ज़ात सभिनी सरदारनि जो सरदार महबूब जो कबीलो सभिनी कबीलनि जो सरदार महबूब जी ॿोली सभिनी ॿोलियुनि जी सरदार महबूब जो ज़मानो सभिनी ज़माननि जो सरदार महबूब जो शहर सभिनी शहरनि जो सरदार महबूब जी मस्जिद सभिनी मस्जिदनि जी सरदार महबूब जा शहजादा हसन ऐं हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार महबूब जा खलीफा हज़रत सय्यदना अबू बकर हज़रत सय्यदना उमर ही शेखैन करीमैन महबूब जा प्यारा यार लजदार सारे जन्नत जे अधरोटनि जा सरदार महबूब जी न्याणी हज़रत सय्यदा तय्यबा ताहिरा ज़किया राबिया मरदिया सय्यदा फातिमा ज़हरा सारी दुनिया जे औरतुनि जी सरदार जेको कपड़ो बदन ते ढकिन सो कपड़नि जो सरदार जेको किताब खणी आया सो किताबनि जो सरदार जेको किताब खणी आया सो किताबनि जो सरदार जे ॿोली में महबूब सोना आया उहा ॿोली ॿोलियुनि जी सरदार रात मां हिकिड़ी हदीस में ॾिठी मुंहिंजे सोने हबीब फरमायो त जिब्रील अमीन जी ॿोली बि अरबी आहे 1,24,000 पैगंबर या कमो पे जेतिरा बि नबी आया जे नबीअ ते जिब्रील नाज़िल थींदो हो जिब्रील जेको रब जो पैगाम खणी नबीअ वटि ईंदो हो त अरबी ॿोली में खणी ईंदो हो उहो नबी पंहिंजी ॿोली में तर्जुमो करे पंहिंजी क़ौम खे उन्हनि जी ॿोली में ॿुधाईंदो हो पर आसमान तो जेको पैगाम नाज़िल थींदो हो सो मिठे मोहम्मद जी ॿोली अरबी में चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह आई सुनो नबी सरदार तू आई नूरी नबी मेरे वार तू मुझा सुना नबी सोना नबी सरदार तू आई नूरी नबी मेरे वार तू मुझा सोना नबी इल्म तो वती कान यकूंजो हुक्म तो वती कुन फयकूंजो जी महबूब सोना चवन तीअं थी पवे कुन फयकून जो पावर मुझे दिल पर नबी जे ज़बान के ओ इल्म तो वती कान यकून जो हुक्म तो वती कुन फयकून जो आही सोनो नबी सरदार तू नूरी नबी मेरे वार तू मुझा सोना नबी चल मुझा सोना नबी मुझा सरदार तू आई नूरी नबी मेरे वार तू
मुझा सोना नबी, मुझा सोना नबी। सरकार फरमाइन था अन काइदुम इदा मुफदू, जने क्या मजोड़ियारो थींदो सब नबी सरदार बणजी पंज पंज उम्मत के वठी हलंदा, पर सभिनी सरदारन जो सरदार हुंदुस त मां मोहम्मद करीम हुंदुस। साईं फरमाइनि था अना सय्यद वल्द आदम इंद रब्बी यौमल क़ियामा, जॾहिं क़याम जो ॾियारो थींदो त बनी आदम जो औलाद आदम में सभिनी जो सरदार क़याम जे ॾियारे मां मोहम्मद करीम हुंदुसि। सुभान अल्लाह। मुझा दोस्तो सहाबी चवनि था या रसूल अल्लाह तव्हां चओ था अरब जे सरदार खे सॾु कयो, असीं त सम्झूं वेठा आहियूं तव्हीं अरब जा सरदार आहियो। साईं फरमाइनि था मां मोहम्मद करीम त सभिनी जो सरदार आहियां, पर अरब जे सरदार खे वठी अचो। अर्ज़ कयूं या रसूल अल्लाह कुर्बान असांजो अबो अमर तव्हां था कुर्बान वञे, ओ मुंहिंजा महबूब ॿुधायो वो अरब जो सरदार केरा। साईं फरमाइनि था अरब जो सरदार मुंहिंजो बिरादर फातिह खैबर अली उल मुर्तज़ा। इश्क मजा चो अली अली, ओ साईं कंदो सब भली भली, इश्क मजा चो अली अली, मोहब्बत मां चो अली अली। हैदर जी हुब मुंहिंजो ईमान आ, हैदर जी हुब मुंहिंजो ईमान आ। दर्स पढ़ायो मूंखे क़ुरान आ, दर्स पढ़ायो मूंखे क़ुरान आ। मरदो मुनाफ़िक़ रुली रुली, मरदो मुनाफ़िक़ रुली रुली, इश्क मजा अली अली, मोहब्बत नाचो अली अली। सुभान अल्लाह। मुझा सोना हबीब सफर में वो खैबर जो सफर या उम्रे वारो सफर हुदैबिया जे मौक़ो आ। मुझा दोस्तो मुझा सोना हबीब पंहिंजे खेमे में तशरीफ़ फरमाइनि, हुकुम थियो त सभिनी खे चओ त मुंहिंजे खेमे खां हटी वञनि, पर अलीअ खे चओ त मुंहिंजे खेमे में अचे त मां पंहिंजे अलीअ सां कचहरी करणु थो चाहियां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हज़रत हैदर करार के मुझे सोने हबीब पंहिंजे पाक खेमे जे अंदर घुरायो आ। कचहरी हलंदी रही, गुफ्तगू हलंदी रही, कलाकनि जा कलाक लॻी विया, पहरनि जा पहर लॻी विया। ॿाहिर कनि माण्हुनि पाण में सुस फुस कई त अॼु त पंहिंजे सौट सां ॾाढी महबूब कचहरी कई। जेॾीमहिल महबूबन करीमन उन्हनि जी इहा गुफ्तगू ॿुधी हबीबन करीमन फरमायो ॿाहिरि निकिता, खेमे मां निकिरी फरमाइनि था तव्हां सम्झो त अलीअ सां मूं पे कचहरी कई, मां अनजइतु मूं पाण मुरादो पाण कचहरी न पे कई, पर मूं त पंहिंजे रब जे हुकुम सां अलीअ सां कचहरी पे कई। सुभान अल्लाह। वाह सोना अली तुझो शान, वाह हैदर करार तुझो शान। अल बिदाया वन निहाया में इमादुद्दीन इब्ने कसीर रिवायत आने तो तारीख अल बिदाया वन निहाया जे अंदर त हिकड़े भेरे हजरत सैयदना अमीर माविया समझो रज़ी अल्लाह ताला अन्हु मुस्तफा जो असहाबिया, हुजूर जो हर असहाबी असांजे लाइ इज्जत वारो। साईं फरमाइनि था मन सब असहाबी जे
मानू मुझे कंहिं बि असहाबी खे नाशाइस्ता लफ़्ज़ ॻाल्हायो उन्हें ते अल्लाह जी लानत आहे, उन्हें ते सतनी आसमाननि जे मलाइकनि जी लानत आहे, उन्हें ते ज़मीन वारनि जी लानत आहे, उन्हें ते आसमान वारनि जी लानत आहे जेको मुझे कंहिं बि असहाबी खे नाशाइस्ता लफ़्ज़ ॻाल्हाए। साईं फरमाइनि था असहाबी कन्नुजूमे बेअय्यिहिम इक़्तदयतुम एतदयतुम, मुंहिंजा सभु असहाबी इज़त वारा आहिनि, मुंहिंजा सभु असहाबी हिदायत जा सितारा आहिनि, जंहिंजे पोयों लॻी पवंदो तव्हां हिदायत वारा बणिजी वेंदो। सुभान अल्लाह। असहाबन जो शान, असहाबन जो मान, असहाबन जो मकाम, असहाबन जो दर्जो अल्लाह जे कुरान का पुछ त छा आहे। मलंग ऐं मवाली जे चवण सां को जो शान घटिजी वेंदो छा? हा जेको भंग जे कूड़े में दुरेश पूरो उन भंग को पीअण वारे जे चवण सां को के सहाबी जो शान घटिजी वेंदो छा? न, ही पंहिंजी ज़बान विञाए थो, ही पंहिंजो वात पलीत करे थो, असहाबनि जे शान खे तरफ़ क़ुरान में लिखी रिच करे थो। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन माहू, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे ऐं उहे माण्हू जेके महबूब सां गॾु आहिनि। नचे सुभान अल्लाह। जेके महबूब सां गॾु आहिनि। वल्लज़ीन माहू, कुरान जी 1,500 साल अॻु नाज़िल थियो तीअं अॼु बि मौजूद आहे ऐं क़यामत ताईं इहो ई कुरान रहंदो जेको कुरान ऐलान थो करे वल्लज़ीन माहू, जेके मुस्तफ़ा सां गॾु आहिनि। जेकॾहिं मुल्ला बाक़िर मजलिसी चयो त 3 ॼणा रहिया ॿिया फिरी विया त उन जे चवण सां को जुदा न थी वेंदा, के मवाली जे चवण सां जुदा न थी वेंदा। क़ुरान जन खे गॾाए बयान कयो त मुस्तफ़ा सां गॾु आहिनि। अॼु बि दिलबर नबी सां गॾु आहिनि। हा मूंखे क़ुरान मथे ते रखायो, मां 3 ॾींहं चोथों ॾिसी आयो आहियां। गुंबद ख़तरा में मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम सां अबू बकर गॾु आहे। सोनो उमर मुंहिंजे दिलबर मोहम्मद सां गॾु आहे। हाजुन खां पुछी ॾिसो, हे उलमा स्टेज भरी पई आहे। साईं मौलाना गुल हसन मददुल्लाह आली खां पुछो त मदीने वारे मीर सां अबू बकर अॼु बि गॾु आहे या न आहे? उमर फारूक अॼु बि गॾु आहे या न आहे? उस्मान गनी अॼु बि दिलबर नबी जे पैरानी में जन्नतुल बकी जे अंदर उस्मान गनी अॼु बि आहे या न आहे? हीअं सुहिणा हबीब अचनि पिया, हिकिड़े हथ में अबू बकर, ॿिए हथ में हज़रत उमर। हथ वल्लज़ीन माहू, एॾो महबूब सां गॾु पिया अचनि, होॾो जिब्रील क़ुरान पियो खयूं अचे त वल्लज़ीन माहू, मुस्तफ़ा सां गॾु। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था हाकज़ा नुबाज़ु यौमल क़ियामह, जी अॼु ॾिसो था अबू बकर जो हथ मुंहिंजे हथ में आहे, मुंहिंजो हथ अबू बकर जे हथ में आहे, उमर जो हथ मुंहिंजे हथ में आहे, मुंहिंजो हथ उमर जे हथ में आहे। हाकज़ा नुबाज़ु यौमल क़ियामत, क़यामत जे ॾियारे असां ईअं उथारिया वेंदासीं। अॼु बि गॾु, कल्ह बि गॾु, अॼु बि गॾु, क़यामत जे ॾियारे बि गॾु। क़ुरान में फरमाए थो त वल्लज़ीन माहू। तुंहिंजे जुदा करण सां को जुदा थी सघंदा छा? चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि
मुस्लिम रानी। साईं फरमाइनि था जे ईमान आणे मूंखे ॾिठो, ईमान आणे मूंखे ॾिठो, मुंहिंजी ज़ियारत कई, मुंहिंजो दीदार कई। साईं फरमाइनि था हिनखे जहन्नम जी बाहि न छुहंदी, हिनखे दोज़ख जी बाहि न छुहंदी। सुभान अल्लाह। ऐं सोना हबीब फरमाइनि था त जेॾीमहिल क़यामत जे ॾिहाड़े में मां उथंदुसि त मुंहिंजे साॼे अबू बकर हूंदो, खाॿे उमर हूंदो, ऐं मुंहिंजे पुठियों जन्नतुल बक़ी वारा हूंदा। जन्नतुल बक़ी में ख़बर अथई केरु आहिनि? 10,000 असहाबी मुंहिंजे सोणे हबीब जा जन्नतुल बक़ी में। 10,000 असहाबी, महबूब जो घराणो अहल बेबे अतहार जन्नतुल बक़ी में। महबूब जो 9 घर वारियूं हज़रत अबू बकर जी न्याणी आयशतुल हुमैरा मुस्तफ़ा जी कुंवार जन्नतुल बक़ी में। हज़रत उमर जी न्याणी सैयदा हफ्सा मुस्तफ़ा सोने जी कुंवार जन्नतुल बक़ी में। अम्मा मैमूना, अम्मा उम्मे सलमा, अम्मा उम्मे हबीबा, अम्मा जुबैरा, अम्मा साइण मुझे महबूब जी कुंवार मुस्तफ़ा जी लज बीबी ज़ैनब उम्मुल मसाकिन, बीबी ज़ैनब बिन्त जहश हे मुस्तफ़ा जूं घर वारियूं जन्नतुल बक़ी में। इमाम हसन जन्नतुल बक़ी में, इमाम ज़ैनुल आबिदीन जन्नतुल बक़ी में, इमाम मोहम्मद बाकिर जन्नतुल बक़ी में, इमाम जाफर सादिक जन्नतुल बक़ी में, मुस्तफ़ा जो शहज़ादो हज़रत इब्राहिम जन्नतुल बक़ी में, महबूब जा प्यारा यार जन्नतुल बक़ी में। साईं फरमाइनि था मुझे साॼे अबू बकर हूंदो, मुझे खाॿे उमर हूंदो, मुझे पुठियां जन्नतुल बक़ी वारा हूंदा। असां इहे कतारूं करे हलंदासीं त सभ खां अव्वल जन्नत जो दरवाज़ो मां खड़काईंदुसि। ऐं दरबार पुछंदो त केरु? मां चवंदुसि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जे मूंखे कसम रब जी ज़ात जो तरफ़ मूंखे हुकुम ॾिनो हो त ओ जन्नत जा दरबान देसी जन्नत में ॿियनि खे वञणु न ॾिजाए। ईसा रूहुल्लाह भली पोइते हुजे, मूसा कलीमुल्लाह पोइते हुजे, दाऊद खलीलुल्लाह पोइते हुजे, आदम सफ़ीउल्लाह पोइते हुजे, मुहम्मदुर रसूलुल्लाह सभिनी खां अॻु जन्नत। ऐं मुस्तफ़ा सां गॾु मुस्तफ़ा जा ग़ुलाम जन्नत। हा पोइ क़ुर त फरमाईंदो वल्लज़ीन माहू, इहे हुन सां गॾु अॼु बि आहिनि, सुभाणे बि हूंदा। क़यामत में बि जन्नत में बि मुस्तफ़ा सां गॾु हूंदा। मूं अर्ज़ु कयो त हर असहाबी इज़त वारो आहे। कंहिं बि सहाबी जे शान में गुस्ताखी न कर, कंहिं बि सहाबी जे शान में नाशाइस्ता लफ़्ज़ न ॻाल्हाए। तुंहिंजे ॻाल्हाइण सां उन्हनि जे इज़त जी शान में फ़र्क़ु न पवंदो। तूं पंहिंजी आदत विञाए तूं पंहिंजी पिरच विञाईंदे हुननि जे शान में कमी न आई या न ईंदी। ॻाल्हि सम्झो। हिकिड़ी हदीस यादि अचे थी पई, मिसबाहुल सलाम में रिवायत आई आहे त मुंहिंजा सोना हबीब गारे सौर में, किथे घणियूं रातियूं? 3 रातियूं गारे सौर में वल्लज़ीन माहू, ऐं हू गॾु हुया। केरु गॾु हुयो? ثاني اثنين إذ هما في الغار إذ يقول لصاحبه لا تحزن إن الله معنا। हज़रत अबू बकर मुंहिंजे दिलबर नबी सां गॾु। ثاني اثنين ॿिनि जो ॿियो। إذ هما في الغار, هما तस्नीह जो ज़मीर, इहे ॿई जेॾीमहिल गार में गॾु हुया। केरु? मदीने वारो साईं ऐं सोणो अबू बकर। मुझे सोने हबीब के अर्ज की या रसूल अल्लाह को उंज लगी आ। सरकार फरमायो त अबू बकर बाहर वञ, गार जे दर ते वञी पाणी पी। हज़रत अबू बकर चे बाहर जो वञा त गार जे दहाने वटि नहर पाणी जी वहे पई। नहर जबल जी चोटी ते आ गार,
जबल जी चोटी ते नहर वहे पानी जी गाल समझ में अचे थी जेका गाल अकुल न मञे इन के मौजूदो सॾिबो मुस्तफा चाहे त जबल जी चोटी ते भी नहर वहाए सके थो हज़रत अबू बकर सिद्दीक़ पानी पीतो मोटी आयो साईं फरमाइनस था अबू बकर पानी पीती या रसूल अल्लाह पानी तो पीतो पर हेड़ो पानी जिंदगी भर अग कदे न पीतो अल्लाह मिनल अस्ल व अबयद मिनल लबन मुजा महबूब माखी का मिठो हुयो खीर का अच्छो हुयो गड़न का शफाफ हुयो साईं हेड़ो पानी तो मु जिंदगी में न पीतो जेमा खुशबू मुश्क अंबर जी पई अचे एडो सुरहो सुठो लज़ीज़ पानी मु जिंदगी भर करे न पीतो साईं फरमाइनि था अबू बकर ये दुनिया जो पानी न हो ये जन्नत जो पानी जेॾीमहिल तो पानी जी तलब कई मूं रब खे अर्ज़ कयो रब जन्नत जी नहर खारे सौर जे मुंह ते वहाई जितो मुंहिंजे अबू बकर पानी पीती या रसूल अल्लाह मुझे ला जन्नत की नहर दुनिया में आई है मुझे साईं फरमाए हाउ अबू बकर बुधाया तुझो अल्लाह वट शान चाहे तुझी इज्जत मकाम चाहे बुधाया अर्ज की या रसूल अल्लाह बुधायो पर फरमाइन था अबू बकर मुखे कसम उन्ने रब जी जात जो जे जे हथ में मुझी जान आ जे मु मोहम्मद करीम के हक जो नबी बनाए मोकलियो आ उन्ने रब जो मुखे कसम आ जेकरे को मानू एतरू इबादतूं करे जो 70 नबियन जेतरा अमल हुजन से पर तो अबू बकर सा दिल में बुग़्ज़ थस त जन्नत जी खुशबू भी नसीब न थी सके भली नमाजूं पढ़े रोजा रखे मगरिबैन पढ़े ज़ोरैन पढ़े चाश्त पढ़े अवाबीन पढ़े हज करे उमरा करे एतरी इबादत करे जो 70 नबियन जेतरा साले अमल खणी अचे पर जे अबू बकर सा ज़रे बराबर दिल में बुग़्ज़ थस त जन्नत में वञण त परे जी ॻाल्हि आ पर जन्नत जी खुशबू भी नसीब न थी सघंदसि उहा ॻाल्हि सम्झव हाँ पोइ सभिनी सहाबनि सां मोहबत रखी मूं अर्ज़ पे कयो अल बिदाया वल निहाया में इमादुद्दीन इब्न कसीर रहमतुल्लाह अलैह रिवायत आंदी आ त हज़रत सय्यदना अमीर माविया रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे कातिब खे चयो त लिखो जैसे छा लिखा चे अली ॾे ख़त लिखो अली ॾे मुंहिंजे तरफ़ां ख़त लिखो पर ख़त जे मुंड में हिकिड़ो शेर लिखायईंसि हिकिड़ो शेर लिखायईंसि उन शेर जो मफ़हूम इहो हुयो त मां मावियो आहियां जेको मुंहिंजी भेण मुस्तफा जे निकाह में आहे ऐं हर मोमिन जी अम्मा आहे अज़वाजू उम्महातुहुम नबी जूं घर वारियूं मोमिननि जूं माइरूं आहिनि ऐं माउ जो भाउ छा थींदो आहे मां जो भाउ छा थींदो ॻाल्हायो मां जो भाउ रिश्ते में छा थींदो त हज़रत अमीर माविया चयो त लिखाईंसि इन में ख़त में लिखो त मां उहो अमीर मावियो आहियां जो सभिनी मोमिननि जो मामो आहियां सभिनी मोमिननि जो मामो आहियां इहो ख़त लिखायईं पोइ ॿियो मफ़हूम बि हुयो मुंहिंजा दोस्त पर इहो शेर लिखायईं जेॾीमहिल इहो ख़त हज़रत मौला अली वटि पहुतो मुझे सोने हैदर करार वटि पहुतो ख़त पढ़ी ऐं मुस्कुराया पढ़ पंहिंजे गुलाम खे सॾु कयो फरमायूं था अमीर माविया खे मुंहिंजे तरफ़ां जवाब लिखो ऐं फिलपती शेर पढ़ियो अरब जे अंदर बल्कि दुनिया जे शाइरनि में हज़रत मौला अली जहिड़ो ख़ुदा जो कसम कंहिंजो पको पोतो शेर अॼु ताईं कोन थियो हज़रत हैदर करार पूरे अरब जे अंदर अरबी ॿोली जो मञियल असीम शाइर हुयो जंहिंजो कलाम हिकमत दानाई सां भरपूर कलाम हुयो छो त ख़ुदि मदीने वारे मीर फरमायो अना मदीनतुल इल्म व अदी अलियुन बाबुहा मां इल्म जो शहर आहियां पर अली उन जो दरवाज़ो आहे समझो हज़रत मौला अली शेर खुदा फरमायो त लिख हिन जे ख़त जे जवाब में मुंहिंजे तरफ़ां ख़त लिख पर शेर लिखायईं मोहम्मद नबी अखी वसीरी
वहमज़त सय्यद शुहदा अम्मी। मोहम्मद मुस्तफा करीम जेको नबियन जो सरदार आ, वो मुझो बरादरा, मुझो भावा, ऐं मुझो सोहरो आ। मुहम्मदन नबी अखी वसेरी वहमज़त सय्यद शुहदा अम्मी। ऐं अमीर हमज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु जेको सारी दुनिया जे शहीदन जो सरदार आ, वो हमज़ो मुझो चाचो आ। वबिन्त मुहम्मदिन सकनी व इरसी मनूतुन लम्हा बिदमी व लहमी। मिठे मुहम्मद करीम जी न्याणी जन्नत जी मालिकाणी बीबी फातिमा ज़हरा जेका मुहम्मद जी न्याणी आ पर मुझी कुआरा। उन्हें जो रब्त मुझो रब्त मिलियल आ। वसबता अहमदिन वलदा यमिनहा फअय्युकुम लहू सहमुन कसहमी। मोहम्मद करीम जा टोटरा इमाम हसन ऐं हुसैन उहे मुंहिंजा बच्चा आहिनि। हाणे ॿुधायो इहे ख़ूबियूं तूं चवीं थो मां मोमिननि जो मामो आहियां पर मुंहिंजूं ख़ूबियूं ॿुधो। हाणे ॿुधायो दुनिया में ॿियो केरु आहे जंहिंखे एतिरियूं ख़ूबियूं अहिड़ियूं ख़ूबियूं इहे ख़ूबियूं मिलियल हुजनि जेके मूं अलीअ खे रब शर्म ऐं शान ॾिना आहिनि। सुभान अल्लाह। जेॾीमहिल इहो ख़त सुहिणे अमीर माया वटि पहुचो पहुते थो त अखियुनि में लुड़क अची वञनि था। चए थो बेशक अलीअ जो शान आला इश्क में जाचो अली अली मोहब्बत माजो अली अली ओ साईं दो सब भली भली इश्क में जाचो अली असांजो मौला आहे। अली असांजो मौला आहे। सांग कंदो रब सौला आहे। अली बिना नाहे गली गली अली बिना नाहे गली अली बिना नाहे गली गली इश्क में जाचो अली अली मोहब्बत माचो। सुभान अल्लाह। खुम्मे कदीर वटे मुझा सोना हबीब हज्जतुल विदा जे सफर का मोटा आहिनि। खदीर खुम जे सरजमीन ते पहुता। इहो उहो मोड़ हुयो जितां अरब जा कबीला हर को पंहिंजे पंहिंजे ॻोठनि ॾे रवानो थियणो। अरफात मथां गॾु हलिया, मिना मुज़दलिफ़े मां गॾु हलिया। हाणे इन मोड़ ते हर को जुदा थियण वारो हुयो। जेॾीमहिल गदीर खुम वटि पहुचनि था मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम फरमायो त मुंहिंजे लाइ मिंबर लॻायो। अॼु मां हिकिड़ो ऐलान कयां थो। पाखड़ा उठण जा कचावा रखे महबूबनि जे लाइ ऊची मसनद ठाही वई। मुंहिंजा सोना हबीब उन मसनद ते बीही साहबनि जे भरे मजमे में साहबा ॾे निहारे फरमाइनि था ॿुधायो त मां तव्हांजो मौला आहियां या न। मौला जी माना सरदार, मौला जी माना मददगार, मौला जी माना साथी, मौला जी माना मदद करण वारो। ॿुधायो मां तव्हांजो मौला आहियां या न। सभिनी चयो हाओ या रसूल अल्लाह तूं असांजो मौला आहीं, तूं असांजे सिरनि जो साईं आहीं। सिर साहो सजण तोता सतबार कया सदके। सिर साहो सजण तोता
सद बार कया सदके लख चानू जने सिर ते सवार कया सदके नका जन्नत जी ख्वाहिशी नका हुरन जी हाजत नका जन्नत जी ख्वाहिशी नका हुरन जी हाजत सब माल मजूदो का मन ठार कया सदके मुझा सोना हबीब फरमाइन था ॿुधायो तव्हां जो मौला आया आहिनि सभिनी जो हाओ या रसूल अल्लाह तू असांजो मौला आहीं पर फरमाइन था ॿुधो मन कुंत मौला फअलियुन मौला जंहिंजो मौला मां मोहम्मद करीम आहियां उन जो मौला अली वो अली असांजो मौला आहे अली असांजो मौला ओ संग कंदो रब सौला आहे अली बिना नहीं गली गली अली बिना नहीं गली गली सुभान अल्लाह मुझे सुने हबीब जेडी मल इहो ऐलान कयो हजरत सैयदना उमर फारूक पहिरीं हजरत उमर वधो मौला अली के भागुर पाए चे तो अली वाह तुंहिंजा भाग सुबुह शाम इन हाल में करी थो जो सारी कायनात जे मोमिनन जो तू मौला आई सब का पहिरीं खुशखबरी कंहिं ॾिनी ॻाल्हायो खुशखबरी कंहिं ॾिनी जेकॾहिं फारूक जी मोहबत न हुजे हा त पोइ खुशखबरी छो ॾिए हा ॿुधायो हीअं मुंहिंजा सोना हबीब अचनि पिया मदीने पाक जी गलीअ मंझां मुंहिंजा सोना हबीब हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ अकबर मदीने जी गली मां अचनि पिया सुभान अल्लाह रब जल सां सभिनी खे मदीने जो दीदार मदीने जी गली हज़रत अबू बकर ऐं हज़रत अली गॾु पिया अचनि साम्हूं हज़रत इमाम हसन आयो त अबू बकर निवड़ी इमाम हसन या इमाम हुसैन ॿई रिवायतूं आहिनि त शहज़ादे खे खणी अबू बकर पंहिंजे कुल्हे ते विहारियो ऐं ॾिसी चवे थो अबी शबीहुन बिन नबी लैस शबीहुन बि अली ओ सोना शहज़ादा मां पंहिंजो अपो तो तां कुर्बान करे छॾियां केरु पियो चवे सुणो अबू बकर त ए सुणा शहज़ादा मां पंहिंजो अपो तो तां कुर्बान करे छॾियां तुंहिंजी शबीह अलीअ जहिड़ी न आहे ख़ुदि मिठे मोहम्मद करीम जहिड़ी जो मुहांडो तो ॾिसां त मिठो मोहम्मद करीम तो यादि अचे त हज़रत अली गॾु पियो अचे त अली वरी मुस्कुराईंदो खिलंदो ख़ुशी में पियो अचे मालूम थियो त अबू बकर जी बि मोहबत अली सां ऐं अलीअ जे आल सां अली जे बचन सां अबू बकर जी बि मोहबत आहे त हज़रत उमर जी बि मोहबत आहे त इहा मोहबत सुन्नियुनि जे सीने में सोने सिद्दीक़ ऐं उमर जी सुन्नत अॼु ताईं बि क़ाइम ऐं दाइम आहे हर सुन्नी जे दिल में जीअं मुंहिंजा दोस्तो अबू बकरो उमर जी मोहबत आहे तीअं हज़रत अलीअ जी ऐं अलीअ जे शहज़ादनि हसन हुसैन जी मोहबत आहे कि न आहे कि न सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो हिकिड़े माण्हू खे हिकिड़ी अखि हुई हेॾो ॾिसंदो पियो वञे त हेॾो कुझु नज़र न पियो अचेसि हीअं हिकिड़ो पासो बाज़ार जो हिकिड़ो पासो ॾिसी वियो वरी जो मोटियो त हाणे वरी हेॾो वारी अखि हीअं न पई नज़र अचे चई मां हाणे त हेॾो वेठा हे लॾो खणी कीअं आया इहो न त मुंहिंजी अखि न थिए ॾिठो मुंहिंजी अखि कोन हुई इहे माण्हू त हेॾो अॻे बि हुआ मुंहिंजी अखि न थिए ॾिठो ओ मुंहिंजा भाउ
ॿई अखियूं पटे निहार हिकिड़ी अख अबू बकर सिद्दीक़ आहे त ॿी अख अली आहे हिकिड़ी अख उमर फारूक आहे त ॿी अख अली आहे हिकिड़ी अख उस्मान सिन्नूरैन आहे त ॿी अख हसनैन करीमैन ओ मुजादा पो मौला अली सां जंहिंजी मोहब्बत आहे अल मर मा मन अहब जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हूंदी उहो उन सां गॾु सुन्नी तोखे मुबारक आहे जो क़यामत जे ॾियारे में तुंहिंजी मोहब्बत चैन यारनि सां आहे पंजतन पाकनि सां आहे मदीने वारे वीर सां आहे क़यामत जे ॾियारे में तूं चैन यारनि सां पंजतन पाकनि सां गॾु चलंदे पर मोहब्बत हूंदी आहे त वरी महबूब जो यार वणंदो आहे त यार जो पार बि वणंदो आहे यार जो हुकुम बि वणंदो आहे यार जो तौर ऐं तरीक़ो बि वणंदो आहे ओ मुजादा जे मदीने वारे साईं सां मोहब्बत आहे जे मौला अली सां मोहब्बत आहे त पोइ उन जे तरीक़े ते हलणो पवंदो हज़रत अली जी मोहब्बत निमाज़ सां हुई कि न हज़रत अली जी निमाज़ खे रुॻे देरि थी त अखियुनि मां ॻोढ़ा पिया वणंदसि हुज़ूर जन जो अखियूं मुबारक खुलियूं ॾिसनि त अली रोए थो अली छो थो रोई या रसूल अल्लाह तव्हांजी ख़िदमत में हुअसि तव्हां झोली में आरामी हुआ मुंहिंजा महबूब मुंहिंजो सिज लही वियो मुंहिंजी निमाज़ रहिजी अल्लाह सुभान अल्लाह अली निमाज़ जे लाइ रुनो छाजे लाइ रुनो ओ अली जा हुबदार ओ अली जा मोहब्बतदार जे हेतिरे करार सां मोहब्बत आहे त निमाज़ सां मोहब्बत रखणी पवंदी या रसूल अल्लाह निमाज़ रहिजी वई तॾहिं रोआं थो सरकार फरमाए त क़ज़ा करे पढ़ी वठ अर्ज़ की या रसूल अल्लाह हुजां बि तोसां गॾु वरी निमाज़ वरी क़ज़ा करे पढ़ां अली जो बि अक़ीदो हो त मुस्तफ़ा पावर वारो वहाबी तो लिखे पंजे किताब में जिसका नाम मोहम्मद और अली है वो किसी चीज का मालिक और मुख्तार नहीं पर असा सुन्नन जो अकीदो आहे त मोहम्मद भी इख्तियार वारो आहे त अली भी पावर वारो आहे पर मुझे मोहम्मद सोने जो इख्तियार रुॻे ज़मीन ते न पर आसमाननि ते महबूब जो पावर ज़मीन ते जे वण खे इशारो ॾियूं त वण हीअं डोड़ंदो पियो अचे पत्थर खे सॾनि पिया त पत्थर हलंदो पियो अचे जानवर खे सॾनि पिया त उहो जानवर बि हलंदो पियो अचे जेकॾहिं मुंहिंजा सुहिणा हबीब बेजान जमात शयुनि खे सॾनि पिया त उहे बि जीअं जीअं चवंदियूं उहे बेजान शयूं बि मुस्तफ़ा जे सॾ ते अचनि पियूं पर अॼु मुंहिंजो दिलि खे चवंदासीं जे चंड शाहिदी ॾिए त पोइ ईमान आणींदासीं साईं फरमाए चंड हली आहे मुस्तफ़ा जो सॾ थिए हू चंड न अचे मदीने वारे मीर जो सॾ मिले हू चंड न अचे सदियूं गुज़रियूं हज़ारे लखे साल गुज़रिया चंड पंहिंजो रस्तो न मटायो आहे हेठि मथे अॻिते पोइते न थियो आहे सिज पंहिंजे मदार में हले पियो चंड पंहिंजे मदार में हले पियो वशम्स तजरी लिमुस्तक़र्रिन लहा ज़ालिक तक़दीरुल अज़ीज़िल अलीम सिज पंहिंजे मुक़रर मदार ते हली रहियो आहे इहा ग़ालिब हिकमत वारे रब जी तक़दीर आहे रब जो इहो निज़ाम ठहियल आहे सिज उन जी इनहिराबी न कंदो आहे चंड उन जी भंजकड़ी न कंदो आहे पर मुस्तफ़ा जो सॾ मिले त निज़ाम छुटो निज़ाम टुटो अॼु चंड खे हुकुम आहे त जीअं मुंहिंजो दिल पर नबी चले चंड तोखे ईअं करणो आहे ही त ऐलान नबूवत खां पोइ जी ॻाल्हि आहे जॾहिं हुज़ूर जन जी उमिरि मुबारक 40 साल हुई नबूवत जो ऐलान कयो उन खां पोइ 2 या 3 साल ते इहो शख्स कमर जो वाक़ियो थियो आहे पर मुंहिंजा महबूब अञा अम्मा आमिना साइण जे पींघे मुबारक में हुई महबूब जा गुलाब जे गुलनि जहिड़ा नाज़ुक हथ सुहिणा नरम नाज़ुक मुलायम हथ हीअं जो आंगुर खणनि पिया त चंड होॾे पियो वञे जाने मुंहिंजो मुस्तफ़ा जी आंगुर मुंहिंजा महबूब तुंहिंजो पावर ज़मीन ते बि तुंहिंजो हुकुम हले त आसमान ते बि तुंहिंजो हुकुम हले
अज मौला अली तो अर्ज करे या रसूल अल्लाह तू पावर वारो मुख्तार नबी मूसा गड्डा ही इख्तियार वारो नबी गड्डा ही मां नमाज कसा की के अदा करनी सरकार हथ खया अल्लाहुम्मा इन्ना अलियन कान फी ताअतिक व ताअत हबीबिक फरदुद अलैहि शम्स ए मुझा मौला अली तुझी इबादत में हुयो तुझे नबी दी फर्मा बरदारी में पियो अब बज़ाहिर त अली त नमाज छड़े वेठो न कम तो पे कई महबूब जी खिदमत वारो हुयो तो हुजूर जी हाज़िरी में पर हुजूर फरमाइन था त मौला अली तुझे इबादत में हुयो मालूम थियो त दिल पर नबी जी खिदमत खुद खुदा जी इबादत नबी जी फर्मा बरदारी खुद रब जी इबादत है तो मुझा मौला हिन ते सिज वापस पलटा हबीबन जा लफ्ज निकरी विया त सिज लथल वापस वरी सुभान मौला अली पंहिंजी निमाज़ टे पारी जी अदा कई छा कयई निमाज़ पढ़ी हजरत अली निमाज़ पढ़ी मौला अली दी निमाज़ जिंदगी में कदे न रही नबी जी न्याणी अली जी घर न्याणी हजरत सैयदा फातिमा ज़हरा कदे निमाज़ न छड़ी हजरत इमाम हसन कदे निमाज़ न छड़ी इमाम हुसैन कदे निमाज़ न छड़ी मैदान करबला में तीर वसन पिया निमाज़ पढ़े पियो मुझा दोस्तों इमाम ज़ैनुल आबिदीन निमाज़ कोन छड़ी सैयदा ज़ैनब निमाज़ कोन छड़ी सैयदा रुकैया निमाज़ कोन छड़ी मुस्तफा दे शहजादे हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन निमाज़ कोन छड़ी इमाम मोहम्मद बाकिर निमाज़ कोन छड़ी इमाम जाफर सादिक निमाज़ कोन छड़ी मुजादा जे हुबदार ही आल बैत जो तो तू भी निमाज़ न छड़ी हथ तो मथे खणो मुझे सोने अली जो मञण वाला हथ तो मथे खणो अली सां मोहब्बत आहे तो सोने अली जो हुक्म मञंदो मुझे सोने अली जो फरमान आहे त निमाज़ पढ़ो पढ़ंदो निमाज़ इंशाअल्लाह तो मूवीअ वारो बि भरे तव्हांजा हथ मथां घुरी वञो वरी पढ़ंदो न निमाज़ इंशाअल्लाह ओ मुजादा पंज वक्त नमाज पढ़ो सोने अली जे चेहरे ते दाढ़ी मुबारक हुई हजरत हैदर करार अमामो बधंदो हुयो पटको बधंदो हुयो महबूब जा अहल बैत अमामो बधंदा हुया मुझा दोस्तों हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु तो चवे जेडी मल इमाम हुसैन घर मां निकरंदो हुयो ऐ मथे ते कारे रंग जी दस्तार बधी जेडी मल घर मां निकरंदो हो असा ये समझंदासी जण मिठो मोहम्मद करीम पाण निकरी हां को पंज वक्त नमाज पढ़ो पटको बधो जिक्र कयो पर इहा नेकी वाली राह तडे नसीब थींदी जरे अल्लाह वारन जी सोबत कंदो अल्लाह वारन जी सोबत में वेहो सालिहन जी संगत में वेहो ओदा नेकी जी राह मौला अली जे दर जी गुलामी तडे नसीब थींदी जरे अल्लाह वारन जी दामन झली दे खुदा जे वलीयन सा मोहब्बत रखने दिल कट जी थी वई बिल्कुल ये दिल हदीस पाक में आदे अनु गुनाह कंदो आदे दिल ते कारो सियाह नुक्तो पइजी विंदो गुनाह कंदे 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 दिल कट जी कारी थी विंदी आ पो जरे मानो अल्लाह जो जिक्र कंदो त दिल रोशन ये दिल रोशन थींदी अल्लाह जे जिक्र सा अल्लाह वारन जी सोबत सा ये दिल रोशन थींदी आ जरे दिल रोशन थी वई त पो नमाज भी वणंदी दाढ़ी भी वणंदी पटको भी वणंदो जिक्र भी वणंदो मस्जिद जो बंद भी वणंदो जरे चने
जीऊंगा फकीरों जीऊंगा जीऊंगा फकीरों मौला अली सा दिल लगायो मौला अली सा दिल लगायो मौला अली सा दिल लगायो ओ थी तो मेरा पार फकीरों जीऊंगा जीऊंगा सिकुर कमायो सिकुर कमायो ओ सिकुर में बेड़ा पार फकीरों जीऊंगा फकीरों जीऊंगा जीऊंगा फकीरों जीऊंगा अल्लाह वारन जी सोबत में वे रहमत पुर तो का परे नहीं सोने रब पीर मिठे जो फैज़ अजू भी जारी है यारी शरीफ निहार अल्लाह वारन जो फैज़ कीअं वंडजी रहियो हेॾो तो को फकीर पुर परे नाहे हेॾो हुसैनाबाद कंबर शरीफ परे नाहे हेॾो दरगाह मशहूरी शरीफ परे न थई बाकरानी शरीफ परे न थई कंबट शरीफ परे न थई हे सुनियन जा पीर सब अखियन जो नूर सब फैज़ वारा सब करामत विलायत वारा वञो अल्लाह वारन जी दामन झल खुदा दे दोस्तन सां मोहब्बत रखो मुंहिंजा प्रिय प्यारा आ दरगाह करमपुर शरीफ अच फजलाबाद शरीफ मोरे में अच दिलबराबाद शरीफ वरी अॼु इंशाअल्लाह छहीं दरगाह जो अॼु इफ्तिताह रात जो कंदुसि दरगाह जो नालो आहे दरगाह महबूब इलाही छहीं दरगाह समझो था ओ मुंहिंजा प्रिय प्यारा वञ अल्लाह वारनि जी सोबत में वे सालिहनि जी संगत में वे हेॾे होॾे लोणो न वराए जे दुनिया फानी आहे ज़िंदगी बेवफा बेबका है मुंहिंजा प्रिय प्यारा ॼाण मौत मथां भरियो बीठो आहे रब खे राज़ी करणु चाही थो त अल्लाह वारनि जी सोबत में सालिहनि जी संगत में वेही रब खे राज़ी कर रब जे हबीब जो फरमा बरदार थी मौला अली जो हुबदार थी हिते हुते तुंहिंजा बेड़ा पार थी वेंदा वमा अलैना इल्लल बलाग